जॾा कर थियाम साॼा सुपेरिन सी, तॾा कर तेरे जेतिरो वेल बि विसरियाम, अंदर रूह रहियाम सॼण ओताकूं करे। इहो साॼा जो संग लतीफ़ साईं सां मुंहिंजो 7 सालनि जी ॼमार खां जुड़ियो ऐं पोइ ज़िंदगी जे पंध में लतीफ़ खे पढ़ंदा रहियासीं। मुंहिंजो पहिरियों किताबु जॾहिं पब्लिश थियो त उहो लतीफ़ जी सिंध ऐं सिंध जे लतीफ़ जे नाले मनसूब कयो। वज़ारत जे दौरान मूं जेको कुझु बि कयो हिकिड़े वज़ीर तौरु न, लतीफ़ जे हिकिड़े फ़क़ीर तौरु कयो। लतीफ़ सां मुंहिंजी इहा ख़्वाहिश रही आहे, अञा उन लाइ कोशिशुनि में आहियूं त लतीफ़ साईं खे यूनेस्को जे पारां, अक़वाम मुतहिदा जे पारां आलमी वसो ऐं उनजी शाइरीअ खे आलमी वसे में शामिलु करायूं। लतीफ़ साईं ते जा रिसाला आणणु, विटाईपीडिया जो तमामु वॾो कमु हथ में खणणु ऐं इनशा अल्लाह उनखे पाए तकमील ते पुॼाइबो। ऐं उनखां सवाइ लतीफ़ साईं जे मुजस्मे खे लतीफ़ साईं जे पिण में उते लॻाइणु, जंहिंमें वक़ार शाह लतीफ़ी असां गॾिजी इहो अमल कयोसीं। इहे सभु कम लतीफ़ सां इश्क में कयासीं ऐं अञा बि इहो पंधु जारी आहे। ऐं आउं कॾहिं बि इहो कोन चवंदुसि त हिकिड़ो आशिक़ उनजो को वसूली कंदो या उनजो को नेमुल बदल या उनजो बदिलो घुरंदो। मुंहिंजी जेका सेक्रेटरीट में हाणे जेका तकरीर हुई उन खे जंहिं अंदाज़ में सोशल मीडिया ते पेश कयो वियो ऐं मुमकिन आहे त मूं जेको चवणु चाहियो पिए, जेको मुंहिंजो मफ़हूम हो, उनखे केतिरा माण्हू सम्झी कोन सघिया ऐं केतिरा जेके सम्झिया उन्हनि जी महिरबानी, ऐं जेके न सम्झी सघिया उन्हनि जी बि महिरबानी। पर मुमकिन आहे त उन में मुंहिंजो लफ़्ज़नि जी चूंड में मूंखां ग़लती थी हुजे। उहे मुनासिबु लफ़्ज़ आउं ओॾी महिल स्टेज ते चूंडे न सघियुसि ऐं उन में कुझु लफ़्ज़ जिन सां दिलि आज़ारी थी आहे लतीफ़ साईं जे आशिक़नि जी, लतीफ़ साईं जे पांधीड़नि जी, उन्हनि जी मूंखे को बि इन में हर्ज कोन्हे ऐं आउं लतीफ़ जे हर उन आशिक़ ऐं पांधीड़े खां मोज़रत कयां थो। ऐं बाक़ी उहे जिन पंहिंजा पंहिंजा स्कोर सेटल कया लतीफ़ साईं जी आड़ में ऐं मुंहिंजी इन तकरीर जी आड़ में, उन्हनि लाइ फ़क़ति आउं इहा दुआ ई करे सघां थो त शाल उन्हनि जे अंदरि जो मेर लतीफ़ साईं जो फ़िक्र ऐं लतीफ़ साईं जी शाइरी धोई सघे। ऐं लतीफ़ साईं चयो, अला खर जीअनि मंदी जिनी जे मन में।